जामशोर मां ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं जिथे मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस खिलाफ़ हुसैनाबाद थाणे ते कूड़ो चेक ॾियण जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर बाबति नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा पहिरियों जामशोर मां जिथे मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस खिलाफ़ हुसैनाबाद थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। वाइस चांसलर ऐं डायरेक्टर फिनांस हथियारनि जे ज़ोर ते मूंखां $1 करोड़ जे चेक लिखारायो वकास चन्ना जो अहिड़ो मौक़िफ़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा पिया हलूं। मेहरान यूनिवर्सिटी जामशोर जे अॻूणे डिप्टी डायरेक्टर फिनांस मथां कूड़ो चेक ॾियण जो केस हुसैनाबाद थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। हिन वधीक तफ़सील मालूम कंदासीं जामशोर मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर अज़ीम बारिजो खां। जी अज़ीम बारिजो, छा तफ़सील आहे? जी मुबशर बिल्कुल जामशोर में मेहरान यूनिवर्सिटी जे अॻूणो डिप्टी डायरेक्टर फनाज़ ऐं मौजूदा डायरेक्टर फनाज़ जेको खैरपुर कैंपस जेको वकास अली चन्ना मथां $1 करोड़ जो कूड़ो चेक ॾियण जो केस हुसैनाबाद थाणे ते दाख़िल कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहरान यूनिवर्सिटीअ जो जेको स्टूडेंट वेलफेयर ऑफिसर अज़ीम बारिजो, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।